वतन जे दिफ़ा लाइ जाननि जो नज़रानो ॾींदड़ पाकिस्तान जूं हथियारबंद फ़ौजूं कुदरती आफ़तुनि समेत तकलीफ़ जी हर घड़ीअ में पंहिंजी क़ौम सां गॾु बीठल रहियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो ख़ैरपुर ज़िले जे इलाइक़े ठरी मीरवा जे ॿोॾि मुतासिर हिकु गूंगी नारीअ जॾहिं सहायता न थियण जूं दाहूं कयूं ऐं हिन जी इहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई त कोर कमांडर कराची मेजर जनरल मोहम्मद सईद इन जो नोटिस वरितो। मेजर जनरल मोहम्मद सईद ख़ैरपुर ज़िले में इमदादी कारवाइन में रुधल फ़ौजी जथनि खे दाहींदड़ नारीअ जी फ़ौरी मदद करण जा हुकुम जारी कया। अहिड़ा हुकुम मिलण बाद पाक फ़ौज जी टीम राशन, इमदादी सामान, कपड़ा ऐं खेमा खणी मुतासिर नारीअ जे घर पहुची वई। पाक फ़ौज पारां ॿोॾि मुतासिर नारीअ खे 5 टेंट, अटे जा 5 थेला, राशन जा 5 थेला, 20 मच्छरदानियूं, कपड़ा ऐं बिस्तरा ॾिना विया। औरत जे ॻोठ जे वधीक 40 ख़ानदाननि में खेमा, राशन, कपड़ा, मच्छरदानियूं ऐं ॿियो सामान विरहायो वियो। पाक फ़ौज पारां सार लहण ते ॿोॾि मुतासिर गूंगी नारीअ जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। इन इशारनि जी ज़बान में पाक फ़ौज जा थोरा मञिया।